फील्ड मार्शल जो उहिदो आइनी बणाइण लाइ 27वीं आइनी तरमीम कई वेंदी। NFC अवार्ड में सूबाई हिस्से जो तहफ़ुज़ भी ख़त्म कयो वेंदो। नून लीग 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ पीपल्स पार्टी खां मदद घुरी वरिती। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 27वीं आइनी तरमीम जी हिमायत बाबति फ़ैसिले लाइ पार्टी जी CEC जो इजलास तलब करे वरितो। चवे थो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में मुस्लिम लीग नून जो वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं साणुसि मुलाक़ात लाइ आयो हो। मुस्लिम लीग नून 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ पीपल्स पार्टी खां हिमायत घुरी आहे। तजवीज़ कयल 27वीं आइनी तरमीम में आइनी अदालत जो क़याम, एग्जीक्यूटिव मैजिस्ट्रेट जी बहाली ऐं जजनि जी बदिली जो अख़्तियार शामिल आहे। आइनी तरमीम में NFC में सूबाई हिस्से जे तहफ़ुज़ जो ख़ात्मो, आर्टिकल 243 में तरमीम, तालीम आबादी जी मनसूबाबंदी जा अख़्तियार वफ़ाक़नामा वापसि खणण जा नुक़्ता बि रखिया विया आहिनि। भारत इन भेरे बि समुंड रस्ते का बि कार्रवाई करे सघे थो। असां मुकमल अलर्ट आहियूं। फ़ौज खे सियासत खां परे रखियो वञे। फ़ौज सियासत में उलझण नथी चाहे। ग़ज़ा अमन फ़ौज जो फ़ैसिलो हुकूमत ऐं पार्लियामेंट कंदी। पाकिस्तान पॉलिसी बणाइण में ख़ुदि मुख़्तार आहे। दहशतगर्दनि सां कॾहिं बि ॻाल्हि ॿोल न थींदी। पाकिस्तान पंहिंजे सरहदुनि ऐं अवाम जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहे। फितना अल ख़वारिज ऑपरेशन में 1667 दहशतगर्द मारिजी विया ऐं दहशतगर्दी वाक़िअनि में 73,000 माण्हू शहीद थी चुका आहिनि। DG ISP लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ साहिबनि सां ॻाल्हियूं। चयाईं दोहा ऐं इस्तांबुल में ॻाल्हियुनि में हिकु नुक़्ते एजेंडा ते ॻाल्हियूं थियूं। अफ़गानिस्तान मां सरहद पार दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहियूं था। दोहा में तय थियो हो त लोया जरगो मुनक़िद कयो वेंदो। अमेरिका खे पाकिस्तान जी सरज़मीन मां अफ़गानिस्तान ते हमले जी का बि इजाज़त नाहे। अमेरिकी ड्रोन ज़रिए पाकिस्तान मां अफ़गानिस्तान ते हमले जो इल्ज़ाम कूड़ो आहे। जटलादार मुआशी इस्तेहकाम लाइ बुनियादी सुधारा अणटण करार। हुकूमत मईशत में बुनियादी सुधारनि जे एजेंडा ते अमल करे रही आहे। टैक्स निज़ाम, तवानाई समेत ॿिनि शोबनि में सुधारा आणे रहिया आहियूं। पेंशन सुधारा ऐं राइट साइज़िंग में बुनियादी सुधारनि जो हिसो आहिनि। पॉलिसी रेट में घटिताई जा मईशत ते हकारी असर पिया आहिनि। मुल्क में मुआशी इस्तेहकाम अची वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। FBR चेयरमैन महमूद लंगड़ियाल चयो आहे त टैक्स बाबति बजट में मंज़ूर थींदड़ क़दमनि ते अमल कयो पियो वञे। असराइतनि क़दमनि सबबि टैक्स उगाड़नि में इज़ाफ़ो थियो आहे। FBR खे समूरनि इदारनि जो सहकार हासिल आहे। पाकिस्तान विच एशिया, ॾखिण एशिया ऐं विच ओभर में वापारी हब बणिजी सघे थो। तरक़ी जो सफ़र न रोकियो वञे हा त पाकिस्तान दुनिया जी 7वीं वॾी मईशत हुजे हा। पोर्ट कासिम समेत समूरनि बंदरगाहुनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी कारोबारी रूट साबित थींदो। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो कराची में आलमी मैरीटाइम एक्सपो जे इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब। संदसि चवणु आहे त तवानाई, IT, मादनियात समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जा मौक़िया मौजूदु आहिनि। सामूंडी हयातियात जी तहफ़ुज़ लाइ वधीक कमु करणो पवंदो। पाकिस्तान मैरीटाइम जे शोबे में घणी तरक़ी कई आहे। इंटरनेशनल मैरीटाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस ज़रिए सीड़पकारी जा नवां दग खुली वेंदा। मैरीटाइम एक्सपो मुल्की मईशत ऐं रोज़गार जा नवां मौक़िया पैदा करण लाइ अहमियत रखे थो। कराची लाइ PIMC हिकु वॾो मौक़ियो आहे जंहिंसां शहर जी तरक़ी में मदद मिलंदी। वॾे वसीर मुरादरी शाह जो कराची में पाकिस्तान इंटरनेशनल मैरीटाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सामूंडी सनत जे तरक़ी सां सिंध समेत पाकिस्तान खे वॾा फ़ाइदा हासिल थींदा। यूरोप, एशिया ऐं अमेरिका जे मुल्कनि सां सामूंडी लाॻापा वधीक मज़बूत थींदा। सिंध हुकूमत सामूंडी वापार खे हथी वठण लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे नेशनल गेम्स बहितर अंदाज़ में मुनक़िद करण जो टास्क ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि नेशनल गेम्स 2025 जी स्टेयरिंग कमेटी जो पेशरू इजलास। मेयर कराची ऐं कमिश्नर कराची खे इंतज़ामनि खे बहितर करण जी हिदायत। 6 दिसंबर खां 13 दिसंबर 2025 ताईं 35 नेशनल गेम्स कराची में शुरू थींदो। सॼे मुल्क मां 6000 एथलीट्स नेशनल गेम्स में हिसो वठंदा। वॾे वज़ीर जो इजलास खे ख़िताब। जीअं ई नेशनल गेम्स जी ओपनिंग तक़रीब नेशनल स्टेडियम में 6 दिसंबर ते ऐं ख़ितामी तक़रीब 13 दिसंबर ते थींदी। नेशनल गेम्स में सूबनि जूं 28 टीमूं हिसो वठंदियूं। सिंध ऐं हिंद जे महान कलाकार मास्टर चंद्र खे विछड़े 41 वरह विया मीरा। मास्टर चंद्र अदीब, शाइर, लेखक ऐं बहितरीन मौसीक़ार पिणु हो। मास्टर चंद्र जा ॻायल कलाम अॼु बि वॾे शौक़ सां ॿुधा वञनि था।
ऐं बुलबुले सहरा रेशमा जे विछोड़े के 12 साल थी विया। रेशमा के सितारा इम्तियाज़ ऐं सदारती अवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो हो। उहो 3 नवंबर 2013 ते कैंसर सबबु लाडाणो करे वई हुई। संदसि आवाज़ अॼु बि दिलनि ते राज करे थो।